नाज़रीन, हालां रिपोर्ट मूजिब हाला जे मुख़्तलिफ़ शाखनि में पाणी जी खोट सबब आबादगारनि पारां कयल एहतजाज जो नोटिस वठंदे आबपाशी खाते जे इंजीनियर पीर सलाहुद्दीन पारां आबपाशी हाला जी ऑफिस में खुलियल कचहरी मुनक़िद कई वई, जंहिंमें इलाइक़े जे वॾे अंग में ज़मींदारनि ऐं आबादगारनि शिरकत करे पंहिंजा मसइला ऐं शिकायतूं पेश कयूं। खुलियल कचहरी खे ख़िताब कंदे इंजीनियर पीर सलाहुद्दीन आबादगारनि खे यकीन ॾियारियो त पाणी जी खोट वारे मसइले खे तरजीही बुनियादनि ते हल कयो वेंदो ऐं पुछड़ी जे आबादगारनि ताईं पाणी पहुचाइण लाइ मौसर क़दम खंया वेंदा। हिन चयो त आबपाशी अमलो शाखनि जी निगरानी करे रहियो आहे ऐं जिते बि फ़नी या इंतिज़ामी रुकावटूं आहिनि उन्हनि खे जल्द ख़तमु कयो वेंदो। उन मौक़े ते आबादगारनि ॿुधायो त मुख़्तलिफ़ शाखनि में पाणी जी शदीद खोट सबब फसल मुतासिर थी रहिया आहिनि। ख़ासि तौर पुछड़ी वारनि इलाइक़नि जा आबादगार सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन्हनि मुतालबो कयो त पाणी जी मुनसिफ़ाणी विर्छ खे यकीनी बणाए ज़रई ज़मीननि खे सुकण खां बचायो वञे। आबादगारनि उमीद ज़ाहिर कई त आबपाशी खातो पंहिंजनि वाइदनि ते अमल कंदे मुतासिर इलाइक़नि ताईं पाणी जी फ़राहमी खे यकीनी बणाईंदो। खुलियल कचहरी में हाजी अहमद छछड़ो, ज़वार गुलाम अकबर लंजवानी, रईस अनवर छछड़ो, होत जड़, रज़ा अहमद छजड़ो, अली शेर जड़, बशीर अहमद छजड़ो ॿियनि आबादगारनि वॾे अंग में शिरकत कई।